गौसपुर मां नारायण नाज़ जी रिपोर्ट मूजिब गौसपुर भरिसां 10 ॾींहं अॻु ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणी में उगाही बिरादरी जी बिंदुरिन में ॿाराणी ॻाल्हि तां थियल झेड़े दौरान मथे में सिरोटो लॻण सबब ज़ख़्मी थियल ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणी वासण औरत मसमात करीमा ख़ातून ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सखर अस्पताल में फौत थी वई आहे। रिपोर्टर खां मिलियल ॼाण मूजिब 10 ॾींहं अॻु ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणी में अमीर बख़्श उगाही में ज़िक्री उगाही वारी धुरिन में ॿाराणी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिंमें ॿिन्ही धुरिन जे माण्हुनि हिक ॿिए खे लठियूं ऐं सिरोटा हणी हिक ॿिए खे रतो रत करे छॾियो हो। इन झेड़े दौरान सिरोटो मथे में लॻण सबब मसमात करीमा सख़्त ज़ख़्मी थी पई हुई, जंहिं करे नाज़ुक हालत में सखर अस्पताल दाख़िल करायो वियो हो, जिते हू राति देर सां ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई, जंहिंखे वारिस खणाए सिविल अस्पताल कंधकोट मां संदसि पोस्टमार्टम कराए अॼु मंझंदि जो संदसि अबाणी कब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। ज़रियनि मां इहो बि ॿुधायो त ॿिन्ही झेड़ींदड़ धुरिन जो कल्ह नबेरो बि थियणो हो, जेको बदकिस्मतीअ सां न थी सघियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।